तो कल्ह जेको फवाद चौधरी साहब चयो त सुन्नी तहरीक ऐं TLP कलदम TLK जेको कंपेयर कयो वियो उन ते अॼु सुन्नी तहरीक ऐं कलदम TLP प्राइम मिनिस्टर साहब खे नोटिस करण लाइ चई छॾियो आहे त फवाद चौधरी साहब जी ॾिठो वञे त फवाद चौधरी साहब कंहिंजे एजेंडा ते कमु करे। सही हिकिड़ो त हाणे कलदम चवण जी ज़रूरत न आहे, बसि जहिड़ो की TLP थी वई क़ौमी धारा में बकौल वज़ीर साहब अलाए कहिड़े चयो आहे त असां अली मोहम्मद ख़ान साहब फरमाए थो वफ़ाक़ी वज़ीर त असां TLP खे क़ौमी धारा में वठी आया आहियूं। अॻु में छा एंटी स्टेट हुई छा? जी हा, मतिलबु अहिड़ो त को नारो हुनजो हो कोन जंहिंसां भई अक्सर अलहदगी पसंदनि लाइ चयो वञे थो त उन्हनि खे या क़ौम परस्तनि लाइ चयो वञे थो त असां उन्हनि खे क़ौमी धारा में वठी आया आहियूं। TLP अहिड़ी कहिड़ी क़ौम परस्ती जी ॻाल्हि पे कई या कहिड़ी जेको अलहदगी जी ॻाल्हि पे कई या को निज़ाम चेंज करण जी ॻाल्हि कई। त क्वेश्चन इहो आहे त हिन खे क़ौमी धारा में कीअं अची विया? पहिरीं धारा में हुआ। अच्छा चुप थो रहा। अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे हीउ जेको पर जेको तव्हां चयो पिया त मुआहिदे जा तफ़सील न पिया अचनि यासिर, उनमें कुझु बि न निकिरणो आहे। उनमें ॿ टे बुनियादी ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो इहो आहे त साहब खे आज़ादु करिणो आहे। मां तव्हांखे पहिरें ॾींहं खां चवां थो त साद जेके आहिनि, हा साद रिज़वी साहब आहिनि, उन्हनि खे आज़ादु करिणो आहे ऐं उहो थी वियो। कल्ह उन्हनि जी जेका दरख़्वास्त उन्हनि जी रिहाई जे ख़िलाफ़ु अदालत में दाख़िल कयल हुई पंजाब हुकूमत, हुन वापसि वठी छॾी। कारकुन हुनजा आज़ादु काफ़ी थी विया आहिनि, ॿिया बि थी वेंदा। टी ॻाल्हि जेका आहे हुन बंदिश हटंदी ऐं बंदिश न सिर्फ़ु हटंदी बल्कि मूंखे लॻे थो त मूंखे लॻे छा थो हाणे कल्ह ई ॻाल्हियूं शुरू थियूं ऐं हाणे मूंखे वधीक आउं सम्झां थो। मूं तव्हांखे ज़माने में चयो जॾहिं अञा हेतिरी ॻाल्हि बि न हुई त हीउ जेको GTA पंजाब ठहंदो हुनमें तहरीक इंसाफ़ ऐं TLP वग़ैरह जहिड़ी तंज़ीमूं आहिनि, इहे सभु गॾजंदियूं। सो उहो माहौल जुड़णु शुरू थी वियो आहे। बाक़ी तव्हां जेकी ॻाल्हि कई फवाद चौधरी साहब जी, मूंखे लॻे थो फवाद चौधरी साहब खे हाणे बेज़ार थियो आहे पंहिंजी वज़ारत मां या वेंदो, छाकाणि त अहिड़ा बयान बिल्कुलु इन द कंट्रास्ट हिकिड़ी बिल्कुलु हिकिड़े हटी करे गुफ़्तगू करे पियो फेडरल इमरान ख़ान जी पॉलिसी खां ऐं मुसलसल TLP खे या हिन राइटिस्ट विंग खे क्रिटिसाइज़ करे पियो। हीउ जेको बयानु आहे हू बि हुन मां हिकिड़ो ई आहे। ऐं इहो चवणु हिन जो त भई हिननि सां इतिहाद करणु जेको आहे पंहिंजे पाण खे बैन अल-अक़वामी सतह ते तमामु तनक़ीद जो शिकार, आइसोलेशन अकेलाइब जो शिकार करे छॾंदी। सो मूंखे लॻे थो त ॿ ॻाल्हियूं थी सघनि थियूं। फवाद चौधरी साहब खे या त महसूसु थिए पियो त कुझु थी वियो आहे, हाणे हरूभरू ख़ान साहब सां गॾु बीहण जी ज़रूरत न आहे, हरूभरू त एॾो घणो पंहिंजे ख़्यालनि जे उबतड़ छो बीजे, या वाक़ई में हू हिन ॻाल्हि या ॻाल्हियुनि खे हज़म ई न पई थिए। करे करे माण्हू पंहिंजी तबियत आहर बि कमु कंदो आहे। जी हा, जी हा, कीअं ॻाल्हि हुजे रुगो हिन वज़ारत मां बेज़ार हुजे, पहिरीं साइंस टेक्नोलॉजी वेठो, पोइ चवंदा खे इतलात ॾेई छॾियो अथनि। छाकाणि त ॾिसो इतलात या इंफॉर्मेशन मिनिस्टर जेको हूंदो आहे उहो हुकूमत जो तर्जुमान हूंदो आहे। सो हुकूमती तर्जुमान जेको आहे हू हिन मुआहिदे ते अणसिधी तरह तनक़ीद करे पियो, जंहिं ते शामूद कुरैशी साहब ऐं ॿिया वज़ीर वञी साइनूं कनि पिया एग्रीमेंट्स ते। त मुंहिंजो ख़्यालु आहे फवाद साहब खे हिन मिनिस्ट्री में या दिलचस्पी न रही आहे, या पोइ हाणे उनखे दिलचस्पी अथसि बि त पोइ शायदि हाणे ख़ान साहब कुझु फ़ैसिलो करे रीशफल जो।